थोड़ो चांस मिली तो वने तो पंहिंजे औकात भुली था चरिया था थी सो मां उन्हनि खे चवंदुसि बाबा रखी खाओ ऐं ग़रीब माण्हू वटि जो पैसो अची थो वञे शोहरत मिले थी, उहो चवंदा असां हुयासीं अहिड़ा ई के शाही घराणनि में जनम वरितो आहे शुरू खां, उहा बि मूंखे ख़बर आहे। ऐं उहो जेको ॼमंदे सुननि चमचनि में खाधो आहे उहा बि मूंखे ख़बर आहे। अलाह पाक हुनखे पंहिंजी औकात में ख़ुशि रखे। असांखे ॿिए खे औकात यादि ॾियारणु मुंहिंजे ख़्याल में सुठो न हूंदो आहे, पर कंहिंखे अलाह इज़त ॾींदो आहे। कुझु दोस्त इलाही मतिलबु साड़ में जलन में पूरा आहिनि। जॾहिं तव्हांजो वक़्तु हो त असां तव्हां सां गॾु हुयासीं, तव्हांजो ख़ुशियुनि में ख़ुशि हुयासीं। ॿिए कंहिंजो वक़्तु हुजे त उनमें बि तव्हांखे ख़ुशि रहणु खपे। सिंध जे नाले वारे शाइर ऐं सिंगर मुमताज़ मोलाईअ जी अॼुकल्ह लॻे थो त ॾाढी उतरियल आहे। ताज़ो कुझु अरसो अॻु हिकु उर्दू टीवी चैनल ते सिंधी कलामनि खे नफ़रत पखड़ींदड़ करार ॾियण तां सख़्त तनक़ीद जो निशानो बणियल मुमताज़ मोलाई माफ़िन तलाफ़िन बैदि मस वञी जान छॾाई हुई। माण्हुनि खां संदसि इहा हरकत विसरण ई लॻी हुई त संदसि ख़िलाफ़ ॿियो चोटीअ जो सिंगर शमन अली मीराली मैदान में अची वियो आहे। शमन अली मीराली चयो आहे त कुझु माण्हुनि खां पैसो ऐं शोहरत हज़म न थींदी आहे। मुमताज़ मोलाईअ खे पंहिंजी औकात में रहणु घुर्जे। कुझु फनकार सभई न उन्हनि खे थोड़ो चांस मिली थो वञे तो पंहिंजे औकात भुली था चरिया था थी वञनि हक़ीक़त। सो मां उन्हनि खे चवंदुसि बाबा रखी खाओ, अल्लाह तव्हांखे गंज ॾे। मुमताज़ मोलाई बि ख़ामोश रहण वारो किथे आहे? हुन बि जवाब ॾींदे चयो आहे त औकात में रहण जा मशवरा ॾींदड़नि जे औकात जी बि ख़बर आहे ऐं इहा बि ख़बर आहे त हू अॻ में छा हुआ। शाही घराणनि में जनम वरितो आहे शुरू खां, उहा बि मूंखे ख़बर आहे। ऐं उहो जेको ॼमंदे सुननि चमचनि में खाधो आहे उहा बि मूंखे ख़बर आहे। अलाह पाक हुनखे पंहिंजी औकात में ख़ुशि रखे। असांखे ॿिए खे औकात यादि ॾियारणु मुंहिंजे ख़्याल में सुठो न हूंदो आहे, पर कंहिंखे अलाह इज़त ॾींदो आहे। मुमताज़ मोलाईअ जो ताज़ो उर्दू में ॻायल कलाम हम सिंध में रहने वाले हिट थियण खां पोइ हिकु उर्दू चैनल पारां खेसि पंहिंजे स्टूडियो में घुरायो वियो हो, जिते मुमताज़ मोलाईअ ॿोड़ हारींदे चयो हो त उर्दू क़ौमी ॿोली आहे, मां पाकिस्तानी आहियां, इन करे उर्दू में ॻायो अथमि छो त सिंधी कलामनि में नफ़रत पखेड़ी वेंदी आहे। थोड़ो चांस मिली थो वञे तो पंहिंजे औकात भुली था चरिया था थी वञनि। सो मां उन्हनि खे चवंदुसि बाबा रखी खाओ ऐं ग़रीब माण्हू वटि जो पैसो अची थो वञे शोहरत मिले थी, उहो चवंदा असां हुयासीं अहिड़ा ई के। शाही घराणनि में जनम वरितो आहे शुरू खां, उहा बि मूंखे ख़बर आहे। ऐं उहो जेको ॼमंदे सुननि चमचनि में खाधो आहे उहा बि मूंखे ख़बर आहे। अलाह पाक हुनखे पंहिंजी औकात में ख़ुशि रखे। असांखे ॿिए खे औकात यादि ॾियारणु मुंहिंजे ख़्याल में सुठो न हूंदो आहे, पर कंहिंखे अलाह इज़त ॾींदो आहे। कुझु दोस्त इलाही मतिलबु साड़ में जलन में पूरा आहिनि। जॾहिं तव्हांजो वक़्तु हो त असां तव्हां सां गॾु हुयासीं, तव्हांजो ख़ुशियुनि में ख़ुशि हुयासीं। ॿिए कंहिंजो वक़्तु हुजे त उनमें बि तव्हांखे ख़ुशि रहणु खपे। सोशल मीडिया ते सख़्त तनक़ीद ऐं मक़बूलियत में घटिताई जो अहसासु थियण बैदि मुमताज़ मोलाई पंहिंजे अमल ते माफ़ी त वरिती, पर माफ़ी बि अहिड़े अंदाज़ में वरिती ॼण त खेसि ख़बर ई न हुजे त ग़लती कहिड़ी थी आहे। सुबुह खां मां सोशल मीडिया ते इलाही ॾिठमि पोस्टूं वग़ैरह, किन दोस्तनि चयो कोन छा चयो। दोस्त मां इलाही सिंध सां प्यारु कंदो आहियां। मां सिंध जो ॼाओ आहियां, सिंध जो पुटु आहियां ऐं मूंखे लखे इज़तूं सिंध धरती मां मिलियूं आहिनि ऐं हिन धरती सां मुंहिंजो जीअण मरणु आहे। ऐं इलाही दोस्तनि चयो आहे त को तव्हां लफ़्ज़ को हीअं चई विया हो, पर ठीकु आहे, मूंखे त यादि नथो अचे त मां कॾहिं सिंधी हीअं सिंध सां नफ़रत जो इज़हार किथे करे सघां। इहो त को साबित ई नथो थी सघे, न इहो मूं कॾहिं चयो आहे। बाक़ी ठीकु आहे, हिकिड़ो लफ़्ज़ आहे को सिंधी ॿोली अलाए छा क़ौमी ॿोली, इन ते को मुंहिंजी ज़बान मां थोरो निकितो आहे। जिन दोस्तनि जी वरी बि इन मुंहिंजे लफ़्ज़ ते दिलाज़ारी थी आहे, तमामु माज़रत कंदुसि। मुमताज़ मोलाईअ जे माफ़िन तलाफ़िन खां पोइ ओचितो शमन मीराली जो तनक़ीदी बयान साम्हूं अचण बैदि सिंध जे माण्हुनि जी मुमताज़ मोलाई ख़िलाफ़ कावड़ हिकु भेरो ॿीहर ॼण त उथली पई आहे। सोशल मीडिया ते अक्सर माण्हू शमन मीराली जे इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ करे रहिया आहिनि त शोहरत ऐं दौलत मिलण खां पोइ माण्हुनि खे पंहिंजो असुलु ऐं बुण बुनियाद न विसारणु घुर्जे ऐं औकात में रहणु घुर्जे। थोड़ो चांस मिली थो वञे तो पंहिंजे औकात भुली था चरिया था थी वञनि। सो मां उन्हनि खे चवंदुसि बाबा रखी खाओ ऐं ग़रीब माण्हू वटि जो पैसो अची थो वञे शोहरत मिले थी, उहो चवंदा असां हुयासीं अहिड़ा ई के। शाही घराणनि में जनम वरितो आहे शुरू खां, उहा बि मूंखे ख़बर आहे। ऐं उहो जेको ॼमंदे सुननि चमचनि में खाधो आहे उहा बि मूंखे ख़बर आहे। अलाह पाक हुनखे पंहिंजी औकात में ख़ुशि रखे। असांखे ॿिए खे औकात यादि ॾियारणु मुंहिंजे ख़्याल में सुठो न हूंदो आहे, पर कंहिंखे अलाह इज़त ॾींदो आहे। कुझु दोस्त इलाही मतिलबु साड़ में जलन में पूरा आहिनि। जॾहिं तव्हांजो वक़्तु हो त असां तव्हां सां गॾु हुयासीं, तव्हांजो ख़ुशियुनि में ख़ुशि हुयासीं। ॿिए कंहिंजो वक़्तु हुजे त उनमें बि तव्हांखे ख़ुशि रहणु खपे।